नाज़रीन, घोटकी में सिंधी अदबी संगत सिगा ऐं अंजुमन तरक्की पसंद मुसनिफ़ीन तरफ़ां शाइर, अदीब, लेखक ऐं सहाफ़ी अयाज़ लतीफ़ दायो जे कालमनि जे किताब आॾो टकर टर जे रोशन तारा स्कूल में महूरती तक़रीब मुनक़द कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक लगारी। घोटकी में सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक, अदीब, शाइर ऐं ॻूढ़े सहाफ़ी अयाज़ लतीफ़ दायो जे किताब आॾो टकर टर जी मोहरती तक़रीब सगा घोटकी सिंधी अदबी संगत अंजुमन तरक्की पसंद मुसनिफ़ीन ज़िले घोटकी पारां रोशन तारा स्कूल में मुनक़िद कई वई। तक़रीब में सगा जे मरकज़ी अॻवाननि मंज़ूर अहमद हुजण, वली मोहम्मद रोशन, अब्दुल हमीद बुल्लो, डॉक्टर बदर हुजण, प्रोफेसर साजिद सुमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अदीबनि खे समाजी, सियासी ऐं मुआशी हालतुनि जी मुकमल अकासी करणु घुरिजे जेका मुस्तक़बिल जी तारीख़ जो हिसो थी सके थी। उत्तर वारे इलाइक़े में हिकु अहिड़ी शख़्सियत थी आहे जंहिं सिंध जे समाज ते, सिंध जे आम माण्हूअ ते, सिंध जे मज़लूम माण्हूअ ते तमामु सुहिणे नमूने सुहिणे अदा सां लिखियो आहे। जेकॾहिं न त हिन वक़्तु असां वटि अदब असां वटां छलाईंदो थो वञे पियो, छाकाणि त असां अवामी मसाइलनि खे, असां समाजी मसाइलनि खे ॾिसण लाइ तयारु कोन आहियूं। अयाज़ मां अञा असांखे जेके आहे तमामु घणियूं उमेदूं आहिनि, उहो जेको आहे भरपूर जेको आहे पंहिंजो इन ते तवजो ॾेई करे असुल असां जे हवाले सां हिकिड़े समाज ॾांहुं कमिटेड आहियूं, पंहिंजे माण्हुनि ॾांहुं कमिटेड आहियूं, पंहिंजी धरती ॾांहुं कमिटेड आहियूं। उन हवाले सां असांखे जेको आहे पंहिंजो अदब जो जेको आहे उहो कारज हुजणु घुरिजे, अदब बराए ज़िंदगी हुजणु घुरिजे। ख़ासि करे अयाज़ लतीफ़ जा जेके किताब में कालम लिखियल आहिनि, उहे जेको समाज जी जंहिं अकासी कई आहे, अॼु जी ज़रूरत आहे त उनखे खणी असीं माण्हुनि वटि वञूं ऐं माण्हुनि में उहो जज़्बो पैदा कयूं, ॿधी पैदा कयूं ऐं उनखे अॻिते वठी हले, जंहिं हिन समाज जा जेको पीड़ियल तबिका गॾु थियनि ऐं हिन पीड़ियल तबिकनि जी नुमाइंदगी कई आहे। जेकी वॾी ख़ासियत इहा आहे त हू समाज में जेके बि इशूज़ जेके दिलि खे टच कंदा नी, उन समूरनि खे हुन टच बि कयो आहे, उन सां निभायो बि आहे ऐं उन जे हवाले सां हिकिड़ा जेके हल आहिनि उहे बि ॿुधाया नी। अयाज़ लतीफ़ दायो तमामु बहितरीनु हिकिड़ो लेखक, शाइर ऐं कालम नवीस आहे, जंहिंजो टकर आॾो टर अॼु किताब जो मवरती तक़रीब हुई। तमामु सुठनि अदीबनि पूरी सिंध मां शिरकत कई आहे। उनजी जो महूरत थी ऐं इहो समाज जे उन्हनि उड़ाइनि जी, सिंध जे उन्हनि मसइलनि जी अकासी थो करे। उन हर उन मामले ते जेको समाजी इशू आहे, जेको सियासी इशू आहे, उन ते हुन कलम खयो आहे, लिखियो आहे ऐं उहे कालम अख़बारुनि में छपिया आहिनि। सॼे समाज जे सभिनी मसइलनि ते लिखियलु आहे, यानी एजुकेशन, सियासत, अदब, ॿोली, सभई समाज जा पर्त, जमालियात, फ़न, फ़िक्र ऐं खोड़ सारा इशूज़ उन्हनि सभिनी ॾे एड्रेस कयल आहे। हीउ मुंहिंजो कालमनि जो किताबु आहे, जंहिंजी अॼु महूरत थी ऐं ॾाढो शानदार प्रोग्राम थियो, जंहिंमें दोस्तनि मूंखे नओं हिकिड़ो हौसलो ॾिनो आहे, नओं उत्साह ॾिनो आहे। मां सम्झां थो जेकॾहिं इहो लेखक खे या कंहिं बि एक्टिविटीज़ खे जेकॾहिं इन क़िस्म जो उत्साह मिलंदो या इनकरेजमेंट मिलंदी त हू अञा वधीक पंहिंजे नए जज़्बे सां, नए आदर्श सां पंहिंजे को हुन जो काज़ आहे उनखे पूरो कंदो। प्रोग्राम में मुक़रीन चयो था सिंधी समाज जी ख़ुशहाली हर दौर जी हुक्मरान जे अखियुनि में कंडो बणियल रही आहे। तंहिं करे सिंध जे समूरनि मैदनी वसीलनि ते कब्ज़ो करे 7 करोड़ अवाम खे जीरे जहन्नम हवाले कयो वियो आहे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाह लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।